नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के सिंजोरो में ख़बर ईंदा आलू तो सिंजोरे जे शादी हाल में एक समाजी तंज़ीम पारां 17 गरीब ऐं लावारस जोड़नि जी इज्तिमाही शादी कराइण जी तक़रीब मुनक़िद कई वई। सिंजोरे जे अलनूर शादी हाल में हर साल जीअं अवामी वेलफेयर एसोसिएशन पारां मुख़्तलिफ़ 17 गरीब ऐं लाचार लावारिस जोड़नि जी इज्तिमाही शादी कराइण जे सिलसिले में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी, अदबी, कारोबारी तंज़ीमुनि जी अॻवानी शहरिन सुञाण धुरनि वरी अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान समाजी तंज़ीम पारां 17 जोड़नि खे ॾाज समेत समूरो सामान फराहम करे संदन निकाह कराया। प्रोग्राम खे तरतीब ॾींदड़ अहमद अली, निसार अहमद, अशरफ शाह, इम्तियाज़ खरल, हसीब जट ऐं ॿियनि जो चवणु हुयो त हिन प्रोग्राम कराइण जो फ़क़ति हिकु मक़सदु हुयो, जीअं का ग़रीब न्याणी ॾाज न हुअण सबबि शादी खां रहिजी न वञे ऐं एहसास कमतरी महसूस न थिए। गॾोगॾु ग़रीब न्याणियुनि जा घर आबाद करणु हुयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।